कढण में गैस जी मुसलसल लोडशेडिंग खिलाफ शहरियन पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुसलसल 3 महीननि खां गैस जी लोडशेडिंग खिलाफ शहरियन सलीम कुंभार, जफर हुसैन ख्वाजा, अब्दुल गफूर चांडियो ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में कढण प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे बुख हड़ताल कई। उन मौके ते खिताब कंदे अॻवाणनि जो चवणु हो त मुल्क खे गैस मुहैया कंदड़ ज़िले बदीन जे शहर कढण में 16 खां 18 कलाक अणएलानियल लोडशेडिंग करे रहवासियनि जो जीअण जंजाल कयो वियो आहे। असांजो बदीन ज़िलो हिते गैस जी 70% पैदावार ॾिए थो। हितां खां तक़रीबन त जेको आहे 2000 किलोमीटर परे ताईं सुई गैस पे अचे थी। किरोड़े जेको घर पेट्रोल पंप सीएनजी हर जगह ते गैस पे अचे थी, पर फ़क़ति जिते असांखां सिर्फ़ु 35 खां 40 किलोमीटर परे गैस निकिरे थी, उहा असांजे कढण शहर ते ईंदे ईंदे पुॼे ई नथी। मुकमल सुबुह जे टाइम ते राति जे टाइम ते बिल्कुलु हादसा गुंडागर्दी करे गैस जी लोडशेडिंग कई वई आहे, जंहिंजे असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था ऐं इनखे वान करियूं था। इन जो जेको ऑफिसर आहे, जेको हथरादो असांजी जेको गैस बंदि करे वेठो, ज़ोनल ऑफिसर भट्टी आहे, उनखे हटायो वञे, जंहिं न त असां इन खां वधीक सख़्तु क़दम खणंदासीं। असां बदीन हेडक्वार्टर में बि धरणो हणंदासीं गैस जे करे। असां शहरियुनि जो मुतालबो आहे ख़ुदारा कढण खे गैस ॾियो ऐं असां हिन बुख हड़ताल ते हिन शहरियुनि सां STPRनि जो मुकमल ताउन रहंदो। असांजी 8-10 ॾींहं कैंप हलंदी, बुख हड़ताल हलंदी। असांजो इहो मुतालबो आहे त कढण खे गैस ॾियो, कढण जी लोडशेडिंग ख़तमु करियो, हिन शबीर बत्ती खे बदिली करियो। कढण जी आवाम वॾे आज़ार में आहे। जॾहिं त गैस बदीन ज़िले मां ई निकिरे थो, उहे छो ज़ुल्म आहे बदीन ज़िले वारनि सां? असां इहो मुतालबो था करियूं त असां इहा बुख हड़ताली कैंप क़ाइमु कई आहे। असांजो मुतालबो इहो आहे त असांजे शहर में कढण शहर मां सुई गैस जी हथरादू बंदिश ख़तमु कई वञे। ॿी सूरत में असांजो इहो एहतजाज असांजे गैस मिलण ताईं जारी रहंदो। शेरन सिंध जे वॾे वज़ीर ऐं तक मां चूंडियल वफ़ाक़ी वज़ीर फहमीदा मिर्ज़ा खां मुतालबो कयो त कढण शहर मां गैस जी लोडशेडिंग जो नोटिस वठी गैस मुहैया कराई वञे, ॿी सूरत में एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।